नमस्कार दोस्तों, मां पूजा वज़ीरानी तव्हां सभिनीनि जो सिंधी टीवीअ जे कला ऐं कलाकार प्रोग्राम में सहर्ष हार्दिक स्वागत थी कयां। दोस्तों, तव्हां सभई ही ज़रूर नोटिस कयो हूंदो त कॾहिं त असांखे हलंदड़ गाॾीअ जे आवाज़ में भी निंड अची वेंदी आहे ऐं कॾहिं पंखे जो मामूली आवाज़ भी असांजी निंड फिटाए छॾींदो आहे। प्रेम में रंगियल प्रेमीअ खे पंहिंजे प्रियतम जे दिल जी धड़कनुनि जी आवाज़ में भी हिकु अनोखो आनंद महसूस थींदो आहे। ढोलक ऐं ड्रम्स जे बीट्स असांजे पेरनि खे खजण लाइ मजबूर करे छॾींदियूं आहिनि। पर दोस्तों, कॾहिं तव्हां ही सोचियो आहे त हिननि सभिनीनि में कॉमन छा आहे जेको ही सभु गाइड करे रहियो आहे? दोस्तों, ही ताल आहे। सुर ऐं ताल जे बिना असांजी ज़िंदगी ऐं म्यूज़िक ॿई इनकम्प्लीट आहिनि। दोस्तों, तव्हां सभई ही सोचे रहिया हूंदो त असांजी ज़िंदगी कीअं ताल ते डिपेंडेंट आहे या असांजी ज़िंदगी कीअं ताल जे बिना अधूरी आहे। ज़िंदगीअ जी ताल यानी असांजी हार्ट बीट्स, हिकिड़ी बीट मिस थी त सॼी ज़िंदगी मिस थी वई। ऐं इन द सेम वे म्यूज़िक में भी हिकिड़ी बीट हिते हुते थी वञे त सॼे म्यूज़िक जो मज़ो ही किरकिरो थी वियो। दोस्तों, अॼु मां तव्हांजी मुलाक़ात ताल जे पर्याय हिकु यंग रिदमिस्ट सुनील भारद्वाज सां कराईंदसि। अचो त मुखातिब थियो। सुनील, तव्हांजो असांजे प्रोग्राम में हार्दिक स्वागत आहे। सभिनीनि खां पहिरियों तव्हां मूंखे ही ॿुधायो त तव्हांखे ही शौक़ु कीअं लॻो? जीअं त मां तव्हां सभु ॼाणो ई था त मां हिकिड़े सुरीले ख़ानदान मां आहियां ऐं ॿियो असांजा जेके दादा हूंदा उहे मूंखे ॾिसंदा। जॾहिं मां नंढो हूंदो हुयुसि तॾहिं असांजे घर में कुझु बि हलंदो हुयो, मतिलबु सुबुह जो हुजे या शाम हुजे, असांजे घर में कुझु न कुझु सुरीलो हिकिड़ो हलंदो हुयो। कैसेट चालू लॻी पई हूंदी, कुझु बि कलाम हुजे, गज़ल हुजे, कुझु बि हुजे, असांजे घर में चालू ई हूंदो हुओ। ऐं त मां नंढो हूंदो हुउसि त मुंहिंजा हथ बिल्कुलु हलंदा ई रहंदा। जॾहिं स्कूल में बि त जीअं फ्री पीरियड हूंदो हुओ या रिसेस हूंदी हुई त उन में बि मां बेंचुनि ते वॼाईंदो हुउसि। घर ईंदो हुउसि त मां घर में टेबल पलंग कुझु बि हूंदो त मां वॼाईंदो हुउसि। जॾहिं मां नंढो हूंदो हुउसि दादा वीरबानी असांजे घर में ईंदा त असांजा दादा चवंदा की ॾिसो छोकिरो कीअं थो वॼाए। त असांजा दादा जेके हूंदा उन्हनि असांखे मूंखे हिकु भेरो तबलो खोले ॾिनो। त उहो तबलो जॾहिं खोलिनो तॾहिं मुंहिंजी उमिरि हुई क़रीबन 7 साल। अच्छा। तॾहिं मां 7 साल जी उमिरि में मां लेकिन पिक्चर जा जेके सॉन्ग हूंदा आहिनि, केसरिया बालम या सुरमई शाम, उहे सभु मां उन तबले ते वॼाईंदो हुउसि, भॻताणे तबले ते। त जॾहिं मां वॼाईंदो हुउसि त घर में बिल्कुलु वॼाए करे पोइ मां थोरो हथु ठाहियो मुंहिंजो। उन खां पोइ ई मां क्लासिकल जो थोरो ट्रेनिंग थोरो चालू कयो। तव्हां हिन फील्ड जी तालीम कंहिं खां वरिती आहे? हा, जीअं त असांजे घर में मतिलबु सभु फैमिली में सभु वॼाइनि कनि था पिया। जीअं त असांजा वॾा, असांजो दादा, असांजो मतिलबु फादर जो काका जेके गुरु साहिब वासूराम जी, उन्हनि खां मां तालीम वरिती। उहे असांजे घर में आया हुआ त तॾहिं कोई असांजे घर में फंक्शन हो त ॾिठूं भई छोकिरो वॼाए थो त तॾहिं उन्हनि खे लॻो की हा हे वॼाईंदो, हे कलाकारी थींदो। त हुननि मूंखे पंहिंजो चेलो ठाहियो ऐं मां उन्हनि खे गुरु, ऐं उन्हनि खे मां दुपटो विझी करे मिश्री ॾेई करे, नारियल मिश्री ॾेई करे उन्हनि खे मां गुरु ठाहियो। गंडाबंद शागिर्द। हा, उन खां पोइ क्लासिकल जो ट्रेनिंग त अॻियां हलंदे हलंदे मां उन्हनि खे गुरु कयो। पोइ मां घर में प्रैक्टिस कई। उन खां पोइ मां उन्हनि खे, मुंहिंजे पापा खे लॻो की हिनखे क्लासिकल जी ट्रेनिंग ज़रूरी आहे। त क्लासिकल जी ट्रेनिंग मां वरिती पंडित धीमान वकील जी, उन्हनि जो हिते नारायणपुरा में हलंदो आहे उन्हनि जो क्लासिस। त हुननि मूंखे चङो ई उन्हनि सेखारियो। थोरो ई टाइम मां क्लासिकल सिखियुसि ऐं हुननि तालीम मूंखे ॾिनी त जेकी बि बख़्शिश कयूं मूंखे, उहा ॾाढी सुठी बख़्शिश कयूं। ऐं क्लासिकल जो बेज़िक जेको आहे उहो ज़रूरी आहे ज़िंदगी में। क्लासिकल जे बेज़िक जेसिताईं न हूंदो तेसिताईं केरु कुझु नथो करे सघे। त क्लासिकल जो बेज़िक इन करे ज़रूरी आहे। जी, मतिलबु त तव्हांजा फर्स्ट गुरु तव्हांजी फैमिली में ई हुया। ओके, मूंखे ॿुधायो त तव्हांजी हिन फील्ड में शुरूआति कीअं थी? मां तव्हांखे पुछां त अंदाज़े तव्हांजी उमिरि छा रही हूंदी जॾहिं तव्हां सभिनीनि खां पहिरियों परफॉर्म कयो? जॾहिं मां 12 साल जो हुयुमि तॾहिं
नओं तबलो सिखियो हुउसि अञा त असांजा पवन कुमार जी उन्हनि मूंखे पंहिंजे प्रोग्राम में पहिरियों वठी विया ऐं हुननि जो पहिरियों प्रोग्राम मां वॼायो। अञा मूंखे लॻभॻि 1.5 महीनो या 2 महीना खनि थिया हुआ त उहे मूंखे पंहिंजे हुन में वठी विया प्रोग्राम में। उन खां पोइ त घणेई आर्टिस्ट पोइ जीअं जीअं मां प्रैक्टिस कई तीअं घणेई आर्टिस्ट जीअं त असां दादा वीरबान जी उन खां पोइ हे सभु इन्हनि खां मां जीअं इन्हनि सां ई शुरूआत कई मां। जी ओके। अच्छा सुनील मूंखे ॿुधायो त क्लासिकल म्यूज़िक में जेके ताल हूंदा आहिनि छा उहे सभई सिंधी म्यूज़िक में बि आहिनि? हा एक्चुअली उहो हिकिड़ो जेको ताल आहे उहो सभिनी खां अलॻि आहे, बाक़ी त ताल सभु मेल जोल कनि था पिया। हिकिड़ो ताल आहे जेको उहो सिर्फ़ु अलॻि आहे क्लासिकल खां। अच्छा मूंखे ॿुधायो उहो प्रोमिनेंट सिंधी म्यूज़िक जो ताल कहिड़ो आहे? हा उहो हिकिड़ो कहरवे जो प्रकारी आहे जंहिंखे जमट चवनि था पिया त उहो ताल आहे जमट। अच्छा सिंधी म्यूज़िक जो प्रोमिनेंट ताल। ओके मां गुज़ारिश कंदसि त तव्हां असांखे उहो ताल प्लीज़ वॼाए ॾेखारियो। जीअं त जमट आहे त जमट असांजे भगत में असांजा जेके भगत आहिनि उहो ख़ासि हिनखे ताल खे मतिलबु मायने रखनि था ऐं इहो बिल्कुलु जेको ताल आहे बिल्कुलु भगत में ई यूज़ थींदो आहे ऐं प्लस ॿियनि कलामनि में बि यूज़ थींदो आहे। त मां तव्हांखे हिकिड़ी झलक ॿुधाईंदुसि। क्या बात है। इंडियन क्लासिकल म्यूज़िक में एक ताल, त्रिताल, अद्धा ही सब ताल यूज़ थींदा आहिनि त छा ही सब ताल सिंधी म्यूज़िक में भी यूज़ थींदा आहिनि? हाँ इंडियन क्लासिकल में जीअं अर्धा त्रिताल एकताल जी आहिनि इहे सभु यूज़ त न थींदा आहिनि पर हुननि मां हिकिड़ो जेको रूपक दादरो आहे खेमटो आहे तीअं इहे सभु यूज़ थियनि था पिया। अच्छा प्लीज़ तव्हां कोई हिकिड़ो ॿियो बि ताल असांखे ॿुधायो। ॿुधाईंदुसि त रूपक ताल आहे जेको जीअं त असांजो मास्टर चंद्र जो कलाम आहे सिजो उभर न तूं ऐं असांजो पॉपुलर गज़ल गायक जेका आहिनि बड़े गुलाम अली खान साहब उन्हनि जो ही हिकु पॉपुलर गज़ल चुपके चुपके रात दिन जी मां उहो तव्हांखे ताल बिल्कुलु ॿुधाईंदुसि। बिल्कुलु। इंडियन क्लासिकल म्यूज़िक में जॾहिं कोई बंदिश पेश थींदी आहे त हुन जो ताल ऑलरेडी डिसाइडेड ई हूंदो आहे त मूंखे ॿुधायो त असांजा सिंधी कलाम कहिड़नि तालनि में रचियल आहिनि? हाँ जीअं त मां तव्हांखे अॻु में ॿुधायो की जीअं रूपक आहे तीअं उहो हुनखे असां सिंधीअ में अढायो चऊं था ऐं प्लस हाणे जेको हिकु जेको साईं कंवरराम जो हिकिड़ो जेको कलाम आहे नाले लख जे उन में दादरो वॼे थो पियो त दादरो ऐं खेमटो इन करे चऊं था जो की दादरे जी जेॾी महिल हुनजी दुगुन थिए थी पई ओॾी महिल उहो खेमटो थिए थो ऐं हुननि जी जेकी एकम वॼाए था उहो असांजो दादरो आहे। अच्छा तव्हां प्लीज़ असांखे उहो वॼाए ॿुधाईंदा? हाँ बिल्कुलु। हाणे इहो थियो दादरो ऐं हिन जी हाणे दुगुन कजे त पोइ सिंधी म्यूज़िक जी
कहिड़ी शैली तव्हांखे वधीक आनंददायक लॻंदी आहे? कलाम, लाॾा, गीत या गज़ल? जीअं त कलाम आहिनि असांजा सूफ़ी शाह साहिब जा कलाम आहिनि, जीअं त आबिदा परवीन जी जेके ॻाईंदा आहिनि कलाम, असांजो सनम मारवी, मुमताज़ लाशारी, ऐं प्लस ॿिया जेके बि आर्टिस्ट आहिनि पाकिस्तान जा सुहिणा आर्टिस्ट, असांजा इंडिया जा जेके आर्टिस्ट आहिनि, मास्टर चंद्र जा जेके सुपुत्र आहिनि, महेश चंद्र, घनश्याम आसवानी, इन्हनि सभिनी जा ॻायल जेके बि सूफ़ी कलाम मूंखे ॾाढा उन्हनि मां आनंद ईंदो आहे, मूंखे ॾाढो आनंद ईंदो आहे। अच्छा, सिंधी म्यूज़िक जे अलावा ॿियनि कहिड़नि जॉनर्स ऑफ म्यूज़िक में तव्हां संगत कई आहे? जीअं त सभिनी सां जुड़ियल आहियूं असां, जीअं त गुजराती गरबा, डायरो, भजन संध्या, प्लस कवाली जो बि प्रोग्राम मां हिकु दफ़ो करे चुको आहियां। ऐं सिंधीअ में त कयूं था, पर ॿियनि खे बि असां कमु अचूं था ऐं ॿिया बि असांखे कमु ॾियनि था पिया ऐं सुठे नमूने सां कमु कयूं था। जी, अच्छा, त तव्हांजो फेवरेट जॉनर कहिड़ो आहे? मुंहिंजो फेवरेट जॉनर आहे सिंधी कलाम काफ़ियूं, ऐं भगत जो थोरो मूंखे वधीक शौक़ु आहे, त मां भगत में थोरो आनंद वधीक वठां थो। दर्शक मित्रों, मां तव्हांखे ही ज़रूरु ॿुधाइणु चाहींदसि त सुनील हिन यंग उम्र में ऑलरेडी दूरदर्शन ते बि परफॉर्म करे चुकिया आहिनि। सुनील, तव्हां मूंखे ही ॿुधायो त कहिड़नि आर्टिस्टनि सां गॾु तव्हां संगत कई आहे? हा, हे मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त जीअं त असांजा दादा वीरबान जी आहिनि दूरदर्शन ते, जीअं त असांखे वठी वेंदा आहिनि, उन्हनि सां, प्लस पवन अंकल जी सां, हाणे असां पवन अंकल सां परमानेंट, मतिलबु परमानेंट ई चऊं त उन्हनि सां गॾु असां आहियूं। ऐं असांजा वॾड़ा जेके दादा भगत प्रीताराम, उन्हनि सां बि मां काफ़ी प्रोग्राम कया आहिनि, असांजे दिल्ली में, फैज़ाबाद, लखनऊ, मुंबई, उल्हासनगर। उन खां सवाइ उन्हनि जा जेके सुपुत्र भगत दिलीप, उन्हनि सां बि मां परमानेंट कमु करे रहियो आहियां, उन्हनि सां बि काफ़ी प्रोग्राम कया आहिनि मां। ऐं उन्हनि जा जेके प्रोग्राम, उहो बि दिल्ली अकेडमी जा जेके प्रोग्राम हूंदा आहिनि, उन्हनि जा बि, उन्हनि में बि असां कमु करे चुका आहियूं ऐं उन्हनि सां बि कमु कयो आहे। ॿियो प्लस मुंहिंजो परमानेंट जेको ग्रुप आहे, साईं भक्त भजन मंडली आज़ाद ग्रुप सरदार नगर, तंहिंजा मुख्य ऐं मेन सेवादार जेके आहिनि असांजा सुरेश भाई संगताणी। ऐं उन खां सवाइ जेके ॿिया आर्टिस्ट आहिनि, कीबोर्ड प्लेयर, पैड प्लेयर, मां, ॿिया सिंगर्स, असांजो कीबोर्ड प्लेयर उपेंद्र गोसाई, उन खां पोइ मूं जेतिरो ई मूंखां नंढो असांजो पैड प्लेयर आहे, ऑक्टोपैड प्लेयर प्रग्नेश। ऐं उन खां पोइ असांजो जेको सिंगर आहे परेश भाई, राम भाई, अजय भाई, ऐं असांजा जेके काफ़ी आर्टिस्ट जेके हुते अचनि था पिया, निस्वार्थ भावना सां सेवा कनि था पिया। ऐं सभु जेके बि आर्टिस्ट आहिनि, सभु निस्वार्थ भावना सां सेवा कनि था पिया ऐं कमु कनि था पिया, ऐं प्रोफेशनली न, पर प्रोफेशनल वांगुरु उहे सभु कमु कनि था पिया। पर हिकिड़ी मुंहिंजी ख़ुशकिस्मती इहा आहे त मां जॾहिं हिन फील्ड में आयुसि त असांजो दादा सां बि मां संगत कई गॾु, असांजा वॾनि सां बि संगत कई। हिकु दफ़ो ठाकुर भाई देसाई में महेश चंद्र जो जेको जनमु ॾींहुं मल्हाईंदा आहिनि ठाकुर भाई देसाई में, त उते मास्टर चंद्र जा जेके सुपुत्र आहिनि गोपचंद्र, उहे आयल हुआ। त उन में असांजो पूरो फैमिली हुयो, ढोल तबले ते मां, ढोलक ते मुंहिंजा दादा हुआ, ऐं हारमोनियम ते असांजा वॾा दादा जेके हरी मस्ताना, उहे असां सां गॾु हुआ। प्लस परमानंद प्यासी सां बि उन्हनि, परमानंद प्यासी बि आयो हुओ हुते, त हुननि सां बि असां प्लेइंग कयो, असां बि हुननि सां बि वॼायो। अहिड़ा ॿिया घणेई कलाकार हुआ त हुननि सां गॾु वॼायो। प्लस दादा सां मां 2-3 प्रोग्राम ॿिया बि कया, त इहा मुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे त मां हुननि सां गॾु बि प्रोग्राम करे सघियुसि ऐं हुननि सां गॾु संगत कई। जी, ही डेफिनेटली हिकु ब्लेसिंग आहे त तव्हां तव्हांजे दादा जन सां गॾु बि संगत कई आहे। अच्छा, मूंखे ॿुधायो त सिंधी म्यूज़िक में रिदम में कहिड़ा कहिड़ा इंस्ट्रूमेंट्स यूज़ थींदा आहिनि? हा, सिंधी रिदम में इंस्ट्रूमेंट जेके हाणे भगत में त जीअं तबलो चए त तबलो, ढोलक, नाल ऐं ॿियो इहे सभु इंस्ट्रूमेंट यूज़ थियनि था। ऐं प्लस जेके लाॾनि वारी जेके हलनि था पिया, मतिलबु झूमर जेकी हले थी पई, उन्हनि में बि थोरा वधीक हाणे अॼु जी जेकी जनरेशन आहे उहो वधीक थोरा मतिलबु पसंदि करे थी, त वधीक थोरा साज़ अचनि था पिया। जीअं ढोल आहे, ड्रम आहे, ऑक्टोपैड आहे, तीअं सभु वधीक थोरा इंस्ट्रूमेंट बि अचनि था पिया। जीअं त असांजे सिंधी हक़ीक़त में तबले खे चयो वञे थो त धुकड़, त जीअं उनखे तबले खे पहिरें वारे भगताणे जेके तबले खे जीअं अटो लॻंदो आहे, त हुनखे अटो लॻंदो, हिनखे शाही थी लॻे पई, त हूअं नाल खे बि अटो लॻंदो हुयो, त हाणे मतिलबु प्लस मसालो जेको विझनि था पिया उहो आहे। सुनील,
असांजे वोकल म्यूज़िक में हिकिड़े राग जो स्पेसिफिक पलटो हूंदो आहे रियाज़ जे लाइ, त छा तव्हांजे हिन इंस्ट्रूमेंट में भी कोई स्पेसिफिक रीत या कोई स्पेसिफिक पैटर्न हूंदी आहे रियाज़ जे लाइ? हाँ ज़रूरु हूंदी आहे। त वरी क्लासिकल में जीअं प्रैक्टिस करण लाइ जीअं ॾींदा आहिनि की क़ाइदो पलटो, त्रिताल वॼाए करे या कुझु बि वॼाए करे हुनजो क़ाइदो वॼाए करे पोइ हुनजो पलटो वॼाए करे वापसि त्रिताल ते अची करे हुनजी तयारी ॾींदा आहिनि। अच्छा, तव्हां प्लीज़ असांखे ॿुधाईंदा? हाँ बिल्कुलु। जीअं त तव्हां ॿुधो इहो त्रिताल जो क़ाइदो हुयो, त्रिताल हो, त्रिताल जो क़ाइदो हो, त्रिताल जो पलटो हो, उन खां पोइ वापसि तयारी ॾेई करे त्रिताल ते आयासीं। त अहिड़े नमूने ई क्लासिकल में हथु फ्री करण लाइ काफ़ी एक्सरसाइज थियनि थियूं पियूं, जीअं त गेगेनाना गेगेनाना केकेनाना केकेनाना, इहे सभु जेके बि एक्सरसाइज़ूं आहिनि हथु फ्री करण लाइ काफ़ी रियाज़ में ॾाढो कमु अचनि थियूं पियूं। सुनील, तव्हां त म्यूज़िकल फैमिली सां ई तालुक़ु रखंदा आहियो ऐं तव्हां इवन यंगस्टर आहियो, तव्हां खां ई ज़रूरु पुछंदसि त छा तव्हांजे हिसाब सां हिन फील्ड खे बि, असांजी हिन आर्ट फील्ड खे बि ओतिरो ई इम्पोर्टेंस मिली रहियो आहे जेतिरो ॿियनि फील्ड्स खे मिलंदो आहे? असांजा इहा फील्ड त अहिड़ी आहे, हुन ॿियनि फील्डुनि खां त वधीक ई असांखे मान सम्मान मिले थो। जीअं त कोई बि असांजा वॾड़ा या असांखां बि वॾा जेके असां स्टेज ते वेहूं था ऐं हूअ हेठि वेही करे असांखे ॿुधनि था त उहा ॾाढी वॾी ॻाल्हि आहे ऐं उहो ॾाढो वॾो मान आहे। ऐं भले चाहे कोई मंत्री हुजे या प्रधानमंत्री हुजे, उहो बि असांखे हेठि वेही करे स्टेज ते ॿुधे थो त उहो असांजो ॾाढो वॾो रिस्पेक्ट आहे ऐं ॾाढो वॾो मान आहे। जी, मूंखे ॿुधायो त तव्हांजी ड्रीम छा आहे? लाइक अगरि मां पुछां त तव्हांखे हाणे अॼु किथे था ॾिसो ऐं 5 सालनि खां पोइ किथे ॾिसी सघंदव? जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो त हाणे असां कमु कयूं था, अॻिते बि कंदासीं कमु, वॾड़नि जो आशीर्वाद रहियो, फैमिली जो आशीर्वाद रहियो त सुठे नमूने कमु कंदासीं ऐं अॻियां बि असां कमु कंदासीं ऐं अॻियां ॾाढो वधंदासीं। जी बिल्कुलु। हीअं त ही कन्वर्सेशन्स कॾहिं बि ख़तमु न थींदा, पर वक़्त जी पाबंदीअ जे करे अंत में मां तव्हां खां ई ज़रूरु पुछंदसि त आई थिंक यू ऑलरेडी नो त सिंधी यंगस्टर्स खे सिंधियत में इंट्रस्ट ई कोन्हे, त अहिड़ी कंडीशन्स में तव्हांजे हिसाब सां सिंधियत खे कीअं प्रिज़र्व करे थो सघिजे? हाँ, जीअं त अॼुकल्ह जा सभु रैप सॉन्ग ॿुधनि था, हनी सिंह जा ॿुधनि था, त हे सभु त थोरो टाइम ई आहे, जेको असली संगीत आहे, जेको ॿुधण जी शक्ति आहे ऐं सभु उहो ॾाढो मायने रखे थो। ऐं मां त चवां थो जेके बि अॼुकल्ह जा यंगस्टर आहिनि ॿुधनि म्यूज़िक ऐं सुठो ॿुधनि, सुरीलो ॿुधनि ऐं हुन खां अलावा सिखनि सुठो। ऐं क्लासिकल जो तालीम बिल्कुलु ज़रूरी वठणु खपे ऐं वठिजे, ऐं क्लासिकल जो बेसिक बि पको आहे करणु खपे। ऐं क्लासिकल जो बेस पको हूंदो त तव्हां अॻियां अची सघंदा ऐं प्लस तव्हां सिखो, सुठो सिखो, इहा असांजी आशा आहे। ॿिया बि काफ़ी आर्टिस्ट अॻियां अचनि, यंगस्टर अचनि, असांजी इहा ई आशा आहे। सुनील, तव्हां असांजे प्रोग्राम में आया ऐं असां सां गॾु तव्हांजा एक्सपीरियंसिस शेयर कया, थैंक यू सो मच। दर्शक मित्रों, प्रोग्राम समाप्त कंदे कंदे मां ही सिंधी यंगस्टर्स खे डेफिनेटली चवणु चाहींदसि त सिंधियत खे प्रिज़र्व करणु असांजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। अचो त लेट्स जॉइन हैंड्स टुगेदर एंड सेव सिंधियत। थैंक यू सो मच।